नचण पाण में पसो पखेड़नि माण्हू मेठ खणो। स्टेज ते वेठल असांजा मोज़िज़ उस्ताद ऐं ख़ासि करे हिन महफ़िल जा मोर साईं नूर मोहम्मद सुमरो साहिबु पेटेल जा सदर ज़िले बदिंजा, साईं अहसान अली जरवार ऐं साईं असांजो मरकज़ी अॻवान साईं शफ़ी सठियो। उन खां अलावा जेके बि असांजा महिमान दोस्त स्टेज ते या पिंडार में वेठा सभिनी खे अस्सलामु अलैकुम। ही जेको टेन्योर साईं वारनि पूरो कयो आहे, साईं ख़ासि करे साईं नूर मोहम्मद सुमरो सदर रहियो ऐं असां साईं सां गॾु कमु कयो। यकीन ॼाणो साईं जेके फैज़ला लफ़्ज़ चया आहिनि या ॿियनि दोस्तनि ॿुधायो आहे, इहे बिल्कुलु लफ़्ज़ लहे थो। साईं असांजी रहनुमाई कई हर जॻह ते, उस्तादनि जे लाइ उनखे कोशां ॾिठोसीं। पोइ उस्तादनि जी अपग्रेडेशन हुजे या उस्तादनि जा जेके PhD to HSD प्रमोशन हुजनि, पर जेके बि कमु आउं सम्झां थो इहे रिकॉर्ड कमु थिया साईं जे टेन्योर दौरान। ऐं साईं असांखे गाइड कंदो रहियो। असां हिकिड़े जूनियर उस्ताद जी हैसियत में हुन सां गॾु रहियासीं ऐं इनशाअल्लाह साईं खां घणो कुझु सिखियो अथऊं। ऐं असां पेटेल में हींअर खोड़ सारा मसइला आहिनि जंहिंमें साईं शफ़ी सठियो सर्विस स्ट्रक्चर लाइ कमु करे पियो, या जीअं आबिद ॿुधायो त हींअर STR जा मामला आहिनि ऐं उन खां अलावा हींअर वरी पेनल्टीज़ वग़ैरह उस्तादनि ते लॻियूं आहिनि। त पेटेल लाइ जेको सो टफ टाइम आहे, पर असांजो ही दोस्तनि जेको साईं ख़ासि करे अतीक साहिब जो असां दोराईता आहियूं, जिन सभिनी उस्तादनि खे गॾु कयो ऐं साईं वारनि खे मान ॾिनो। त इनशाअल्लाह उस्तादनि खे पेटेल मां होप आहे ऐं असां सभु दोस्त गॾु आहियूं, वरी महिनत कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो